वसीम इकबाल जिला जयकंबा सिंधु दरिया में केनाल कढण खिलाफ सेमिनार। ठुल कंपोनिस्ट पार्टी पारां सिंधु दरिया में केनाल कढण खिलाफ सेमिनार। सियासी समाजी अदबी कॉम्प्रेस तंजीमन के अगवाणन की शिरकत। सेमिनार में कंप्यूनिस्ट पार्टी SUP STP जिसकम तामीराती यूनियन अदबी संगत समेत बेन कॉम्प्रेस पार्टिन की शिरकत। सेमिनार में कंपोनिस्ट पार्टी के मरकजी सेक्रेटरी जनरल इमदाद काजी फरहाद रिंद गुलाम अमन जमाली जमाल जोश बुर्डो प्रोफेसर बरकत मेहर नफीस सुमरो कामरेड बशीर बंगलानी बेन शिरकत कई। सिंधु दरिया ते 6 केनाल कढण सिंध के सुकाण की साजिश है। इमदाद काजी सिंध हुकूमत PP वारा सिंधु दरिया के विक्रो करे छड़ियो आहे जंहिं ते सिंध के मुतहद थियण घुर्जे। कंपोनिस्ट पार्टी मरकजी सेक्रेटरी जनरल सिंधु दरिया में केनाल कढण सां सिंध की लखें एकड़ ज़मीन बंजर थी वेंदी। अगवाण सिंधु दरिया में केनाल कढण खिलाफ करारदाद पेश करे पास कई वई। हज़ारनि सालनि खां हू सिंधु दरिया असांजो आहे, असीं उन जूं अखियूं कढे छॾींदासीं। लाशारी साहब जंहिं हिन परंदड़ इशूज़ ते पंहिंजे ख़्यालातनि जो इज़हार कयो, हू अचनि पंहिंजे ख़्यालातनि जो इज़हार कयो। शुरुआत पंहिंजे शेर काथे असां के हाणे मानी नसीब थींदी, फिरौननि जी हुकूमत परेशानी नसीब थींदी। हर शइ जा अघ रोज़ थियनि पिया, माउ मुयल बचनि खे नानी नसीब थींदी। तन खे छो एॾी हैरानी नसीब थींदी। ख़ुशहाली हो मरी वियो गणपति में सुर्खी सुर्खी, पीउ हो मरी वियो गणपति में सुर्खी सुर्खी, पुट रोई रोई चवनि पिया निशानी